अस्सलाम वालेकुम नाज़रीन। वार रूम स्पेशल ट्रांसमिशन में मां जो मेज़बान वहीद राजपर अॼु जेको आहे ईरान जी जंग आहे उन ते मुसलसल जेकी KTN न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन आहे उहो जारी आहे। मुख़्तलिफ़ पेशरफ़्त अपडेट बि थियनि पियूं, मुआहदे जूं ॻाल्हियूं बि थियनि पियूं, पर हिन वक़्त ताईं के ठोस जेके ॻाल्हि कजे जीअं त मसौदो जेको आहे उहो अञा ताईं जेके शयूं उहो साम्हूं कोन आयूं आहिनि। बयान जेके मीडिया में अचनि पिया सदर ट्रंप या ईरानी जेके गवर्नमेंट जा जेके नुमाइंदा आहिनि या जेके सालिस आहिनि पाकिस्तान जो सालिस आहे उनजे मुख़्तलिफ़ जेके बयान अचनि पिया उन्हनि मां ई शयूं ख़बर पवनि पियूं त हिन वक़्तु ई पेशरफ़ थिए पई। सदर ट्रंप जेको आहे सुबुह सवेर उहो मीडिया टॉक बि कई न्यूयॉर्क में। उते चवणु आहे त 2 खां 3 ॾींहंनि जे अंदरि ईरान सां जेको आहे मुआहदो थियण जो जेको आहे वेझो आहे ऐं मुआहदो 2 खां 3 ॾींहंनि में थी वेंदो ऐं आम जेके उनमें जेके ॻाल्हियूं आहिनि उनखे बि जेको आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ जेको आहे फौरी तौर ते जीअं ई मुआहदे सयूं थींदियूं उहा फौरी तौर ते खुली वेंदी। सदर ट्रंप इहा दावा कई आहे ऐं इहो बि चयो आहे 3 ॾींहंनि जे अंदरि मुआहदो थींदो। प्रेसिडेंट ट्रंप जेको आहे मुसलसल जेके बयान ॾिए पियो त 1 हफ़्ते में ऐं इहे मुसलसल ॻाल्हियूं बि करे पियो त 1 हफ़्ते में मुआहदो थी वेंदो, पर उहो हफ़्तो हिन वक़्त ताईं जेको आहे मुकमल न थियो आहे। मुसलसल सॼी दुनिया खे जेको इंतज़ारु आहे, सॼी दुनिया सर्वाइव करे पई। सॼी दुनिया हिन वक़्तु जेको आहे उहो माइशी बहरान जो शिकार आहे। ख़ुराक जी खोट आहे, मेडिसन जेके मरीज़ आहिनि उन्हनि मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहो पिणु दवाउनि जी खोट सबबु जेको आहे सर्वाइव कनि पिया। हिन वक़्तु सीज़ फायर हुजण जे बावजूद बि ईरान ते हमला थिया आहिनि। इन खां अलावा लबनान में जेको आहे इसराइल जेके बमबारी आहे उन में 9 ॼणा जेके आहिनि उहे शहीद थिया आहिनि। ईरान जो वॾो जेको आहे नुक़सानु हिन वक़्त ताईं जेको आहे उहो बि थियो आहे। जेके इसराइल जे तरफ़ां जेकी बमबारी थी आहे उन में ईरान जो एयर डिफेंस सिस्टम खे पिणु नुक़सानु थियो आहे। इन खां अलावा जेको प्लांट आहे ईरान जो अहम जेको उनखे बि इसराइल निशानो बणायो आहे। ईरान जवाबी पिणु कार्रवायूं कयूं आहिनि जंहिंमें जेके इसराइली अॾा आहिनि उनखे 2 इसराइल अॾनि खे जेको आहे एयर बेसिस खे नुक़सानु पहुचायो आहे। पूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल करण लाइ ब्रिगेडियर रिटायर्ड गुलाम मुर्तज़ा कुरैशी साहब असां सां गॾु हूंदो। सन हबीब साहब पिणु असां सां जेको आहे गॾु हूंदो। अॻूणो सफ़ारतकार ॿिन्ही जी जेका गहरी नज़र आहे मिडल ईस्ट ते। वार रूम जेकी स्पेशल ट्रांसमिशन आहे उन में कंटिन्यूसली ॿई जेके असांजा तज़िया निगार आहिनि मोहतरम उहे सिंध जे अवाम खे मुसलसल जेको आहे हिन जेकी जंग आहे ईरान जंग उन जे हवाले सां अपडेट कंदा रहंदा आहिनि ऐं जेको पंहिंजे तज़ियनि खां जेको आगाह कंदा रहंदा आहिनि। हिन वक़्तु पूरी सूरत हाल ते कुरैशी साहब, हसन हबीब साहब तव्हांखे वेलकम चऊं था। मां स्टार्ट कंदुमि कुरैशी साहब खां। गुलाम मुर्तज़ा कुरैशी साहब, हीअ जेकी सूरत हाल आहे जंगबंदी जे बावजूद बि लबनान ते हमला जारी आहिनि, ईरान ते हमला जारी आहिनि, कीअं था सम्झो पोइ ॻाल्हियूं कामयाब कीअं थींदियूं? बिल्कुलु सही था चओ। ॻाल्हि इहा आहे जो नेतनयाहू कंहिंजी ॿुधे कोन थो ऐं हींअर तूं के फाइनली जेको आहे ट्रंप हुनखे चई छॾियो आहे त बाबा तूं को बॉस न आहीं, तूं जेको आहे सो पंहिंजा फ़ैसिला पाण नथो करे सघीं ऐं अगरि तोखे को फ़ैसिलो करिणो आहे त पोइ वी आर नॉट पार्ट ऑफ इट। इन जो मतिलबु इहो आहे त हाणे हे बि सम्झी वियो आहे, छाकाणि हे जेके 5 इस्लामिक कंट्रीज़ आहिनि जंहिंजा अलाइज़ आहिनि अमेरिकन, जंहिंमें क़तर आहे, कुवैत आहे, सऊदी आहे, बहरेन आहे ऐं तव्हांजो UAE आहे। हाणे इहे 5 ई मुल्कनि जो प्रेशर आहे त ॾिसो लेबनान ते हमिलो कंदो थो रहे। इन्हनि जी जॻह ते ईरान उनजो तरफ़दारी करे करे लेबनान जे हक़ में बयानु पियो थो ॾिए ऐं लेबनान जे करे जेको आहे सो मीज़ाइल पियो थो पेटी करे। त इहो हुननि खे थोरो एहसास बि थियो आहे ऐं महसूस बि कनि पिया था इहे 5 ई कंट्री त जेको आहे सो ही जेको आहे सो नाइंसाफ़ी आहे। पहिरीं त नाइंसाफ़ी जेकी थी उहा थी, पर हींअर त बिल्कुलु ईअं आहे त जॾहिं सीज़ फायर आहे त उन में कंहिं क़िस्म जो हमिलो जाइज़ न आहे। उन में लेबनान जेको आहे इट वॉज अ पार्ट ऑफ द डील, त उन ते को हमिलो न थींदो। उन जे बावजूदि इहो थियो आहे। हाणे अचो तव्हां ट्रंप जी हुन में त हुन जेको आहे सो जंहिं तरीक़े सां हैंडल कयो आहे, पहिरें चूंकि हिनखे खुली छुटी मिली पर असांजे अरब मुल्कनि हुनखे थोरो पेसिफाई कयो आहे, माना थोरो ढिलो कयो आहे। हाणे हो जेको आहे सो अहिड़े क़िस्म जा बयान बि कोन थो ॾिए ऐं इसराइल जी हिमायत में बि
एतिरो कोन थो वञे। तंहिंजे करे इहो चई सघिजे थो त ही जेको मामिलो आहे इहो ट्रंप ऐं ईरान जे दरमियान जल्दी जेको आहे सो ख़तमु थियण वारो आहे। इन में जेकी वॾियूं डीलियूं आहिनि उहो सभिनी खां वॾो हींअर जेकी ॻाल्हि वञी फाथी आहे त ईरान चए थो त जेके मुंहिंजा फ्रीज़ एसेट्स आहिनि उहे तमामु जो तमामु तव्हां जेको आहे सो रिलीज़ कयो, नंबर 1। नंबर 2, अगरि असांखे इजाज़त ॾियो त असां हिन जे टैक्स वग़ैरह कलेक्ट कयूं, मां हिन खे ईरान ऐं ओमान मिली करे त जेको जी जी हुरमुस मां गुज़रे उन ते टैक्स कलेक्शन असां विझूं ऐं असांजी इजाज़त बग़ैर को जहाज़ न अचे। ॿ टियों, न्यूक्लियर ते त क्लियर आहिनि, न्यूक्लियर ते त उहो ॻाल्हाइनि ई कोन था ईरानी ऐं अमेरिका खे इहा दिलासो ॾिनो आहे त असां न्यूक्लियर एटम जेके आहे से अच्छा हसन हबीब साहब, मैं आपकी तरफ आऊँगा। ये पूरी सूरत हाल आपके सामने है। इस वक्त जंगबंदी के बावजूद भी ईरान पे हमले जारी हैं, इसराइल के, लेबनान पे नोश जो लेबनानी है वो पोजीशन शहीद में भी हो हो। गए हैं। तो ये इस तरह की जो सूरत हाल में बातचीत कैसे हो सकती है मुमकिन? पहले तो बहुत शुक्रिया। दूसरी बात यह है कि देखिए इस वक्त हम वी आर लिविंग इन वेरी डिफिकल्ट टाइम्स। फरवरी में अंडरस्टैंडिंग हो गई थी न्यूक्लियर पे और कोई जरूरत नहीं थी जंग पे, इजराइल ने जंग शुरू करा दी जिससे अमेरिका डिस्क्रेडिट हो गया। देखिए इस वक्त बड़ी अजीब तो गरीब सूरत हाल दुनिया की है कि यूनाइटेड नेशन डिस्क्रेडिटेड है, अमेरिका सोल सुपर पावर है। देखिए अभी भी ये मत समझें कि अमेरिका खत्म हो गया है, अमेरिका इज स्टिल द बिगेस्ट पावर इन द वर्ल्ड, लेकिन कोई उसकी सुन नहीं रहा। दूसरी तरफ ओआईसी भी खत्म हो गई। तो ये सारे देखते हुए इस वक्त जो मामलात हैं उनको सुलझाना मुश्किल होता चला जा रहा है। पाकिस्तान बहुत मेहनत कर रहा है, इसके साथ दूसरे ममालिक सपोर्ट कर रहे हैं, लेकिन इन सब चीजों में सबसे बड़ा मसला ये आ रहा है कि जो फरवरी में ईरान की 3-4 शराइत थी अब वो 10 में कन्वर्ट हो गई। पहले कभी भी ईरान को ये नहीं अंदाजा हुआ था कि उसका सबसे स्ट्रॉन्ग वेपन है कि वो दुनिया की मईशत को रोक सकता है, ऑलमोस्ट तबाह कर सकता है। लेकिन अब ईरान को पता चल गया है कि हुर्मुज बंद करने से पूरी दुनिया पे असर पड़ेगा। दूसरे ये कि अब ट्रंप साहब कह तो रहे हैं बहुत दिन से कि 2 दिन में 3 दिन में एग्रीमेंट हो जाएगा, लेकिन उस एग्रीमेंट में क्या होगा अभी तक उन्होंने तफसील उसकी नहीं बताई है। क्या ईरान के जो एसेट्स हैं, जैसे ब्रिगेडियर साहब ने भी कहा, क्या वो इमीडिएटली डिफ्रीज हो जाएंगे? क्या जो ईरान पे टेक्निकल और बैंकिंग वो है सैंक्शंस, क्या वो उठ जाएंगे? न्यूक्लियर का क्या होगा? ईरान ये गारंटी तो हमेशा से कह रहा था कि हम बम नहीं बनाएंगे। बम तो नहीं बनाएंगे, लेकिन 440 ये जो 60% यूरेनियम है ये कहाँ जाएगा? अमेरिका की फरमाइश है कि ये अमेरिका को दे दिया जाए। ईरान चाहता है कि ये उसी के पास रहे आईएईए सेफगार्ड में। देखिए जो इससे पहले एग्रीमेंट हुआ था उसमें आईएईए का जो मॉडल था, वॉचिंग ईरान न्यूक्लियर मटेरियल, वो दुनिया का सबसे सख्त था। ओबामा गवर्नमेंट ने जो एग्रीमेंट किया था, विंडी शर्मन अमेरिकन नेगोशिएटर थे उनके जमाने में, उसने अपनी किताब में साफ साफ लिखा है कि इससे ज्यादा सख्त एग्रीमेंट हो नहीं सकता था। ईरान उस पर भी एग्री कर गया था, क्योंकि देखिए नहीं, ईरान में फतवा भी है और वो एनपीटी के सिग्नेटरी भी हैं, तो बम तो उन्होंने बनाना नहीं है। इसके अलावा क्या होगा एग्रीमेंट में? हम लोग देखिए हमेशा बातें कर रहे हैं कि ब्रॉड बेस्ड एग्रीमेंट होना चाहिए जल्द से जल्द, ताकि पीस जो है वो कंटिन्यूस हो, और उसके बाद फिर हम आगे चलें कि सैंक्शन कब उठाए जाएंगे, डीप फ्रीज कब होगा, ताकि ईरान को भी तो रिलीफ मिले ना। 40 साल हो गए ईरान का, जब पैसा होता है फ्रीज हो जाता है, जब पता चला कि ट्रेड की सैंक्शन लग गई, टेक्निकल सैंक्शन लग गई। और मैं ईरान में रहा हूं, आप यकीन माने इतने मुश्किल हालात थे बाद सेक्टर्स में, मेडिसिन वगैरह में, खासतौर पे जो स्पेशलाइज्ड मेडिसिन है जो ईरानी कॉमन आदमी तक पहुंचनी थी। तो जो सारे सैंक्शन थे इन्होंने कॉमन आदमी को बड़ा हिट किया है। रिजीम तो सरवाइव कर रही है, फौज भी सरवाइव कर रही है, लेकिन कॉमन आदमी के लिए बेतहाशा मुश्किलात हैं। अगर कोई पढ़ने जा रहा है तो उसके लिए मुश्किल है, अगर कोई ट्रेड कर रहा है तो उसके लिए मुश्किल है, हर चीज उनको महंगी पड़ रही। तो इन सारे सिनारियों में ईरान एक रिलीफ चाहता है। हुर्मुज पे उनका जो वो है स्टांस के वो पैसा लेंगे,
वो कुछ थोड़ा सा लॉजिकल नहीं है। उसकी वजह ये है कि ये नेचुरल वाटरवे है, इसको ना ईरान ने इम्प्रूव किया है, ना उसमें कोई स्पेशल सर्विस है। तो ईरान को या ओमान को कोई राइट नहीं है कि वो इस पे कोई टैक्स दे, ना ही उनको ये राइट है कि वो वॉच करें कि कौन आएगा कौन नहीं जाएगा। उनसे इजाजत लेने की किसी को जरूरत नहीं है। तो जैसे ही ये हॉर्मुज़ खुलेगा, आप देखेंगे सब लोग जो हैं वो ईरान से यही डिमांड करेंगे कि आपका कोई राइट नहीं है। और अगर हुआ तो इसको लॉ ऑफ सीज के तहत यूनाइटेड नेशन में चैलेंज किया जाएगा और आप देखेंगे फौरन ईरान के खिलाफ रूलिंग आ जाएगी। तो अच्छा, ये बाकी जो जी जी हसन साहब, जी जी कंटिन्यू करें। हाँ, तो बाकी ये जो चीजें बता रहे हैं कि उसमें क्या होगा, वो अभी तफसीलात हमने करनी है। जैसे न्यूक्लियर है, मेरा ख्याल है न्यूक्लियर की तफसीलात के लिए ऑलमोस्ट 6 महीने से ज्यादा टाइम चाहिए होगा कि उसको किस तरह सिक्योर करेंगे। ऑलरेडी अभी तो हमें यही नहीं पता कि वो है कहाँ, महफूज भी है नहीं, क्योंकि वो टेक्निकली इस्फहान के आसपास किसी पहाड़ में उन्होंने रखी थी। वो बॉम्ब हुआ है और उसकी एंट्रेंसेस चोक हो गई हैं। अब जब आप वहां जाएंगे तब पता चलेगा कि उसके हालात क्या हैं। तो ये सब देखते हुए इसमें IAEA का बड़ा मेजर रोल है। और मेरा ये ख्याल है कि जो 2013 वाला एग्रीमेंट था जो इन्होंने खत्म कर दिया था प्रेसिडेंट ट्रंप ने 18 में, JCPOA वाला जो बहुत सालों के नेगोशिएशन के बाद हुआ था, उसी को किसी ना किसी फॉर्म में अप्लाई करेंगे तो न्यूक्लियर का मसला हल हो जी, जाएगा। न्यूक्लियर का जहां मसला। तक स्पॉइलर, हाँ, चलें स्पॉइलर की हम बाद में बात करें। जी जी कुरैशी साहब, तव्हांजो आवाज़ अचे पियो, त मां तव्हांखे सवाल कयां त ही इन वक़्तु हिकु त बिल्कुलु अचे पियो, जी जी बिल्कुलु हा, अचे हिकु त कंटिन्यू कजो जेको पहिरियां ॻाल्हि रहिजी वई। ॿियो इहो त हिन वक़्तु इसराइल जेको ईरान ते गुज़िरियल ॾींहुं जेके अटैक कया आहिनि राति जो देरि सां, उन में जेको आहे न उनजो डिफेंस सिस्टम बि इलाही उनखे नुक़सानु थियो आहे। इन खां अलावा जेको पेट्रोकेमिकल जेको प्लांट हुयो, चवंदा मायशी हब आहे ईरान जो, उनखे वॾो नुक़सानु थियो आहे। हा बिल्कुलु थियो आहे, पर एतिरो कोन थियो आहे। उनजो कॉर्नर आहे हिकिड़ो पेट्रोकेमिकल जो, पर लाज़मी आहे उन में 2-4 साल लॻी वेंदा उनखे रिपेयर करण में। नुक़सानु त नुक़सानु ई हूंदो आहे। बाक़ी जेसि ताईं डिफेंस आहे त डिफेंस उनजो हिकिड़ी जॻह ते त आहे कोन, तंहिंजे करे उहो चवंदा भई मिसाइल डिफेंस सिस्टम असां जो ख़तमु करे छॾिया। इट इज़ इम्पॉसिबल, त छाकाणि हुनजो स्केटर्ड आहे त पूरा 600 किलोमीटर ते, त हिकिड़ी जॻह ते त आहे कोन। तंहिंजे करे उन ते त असां रोशनी विझी कोन था सघूं ऐं न असां कंफर्म करे था सघूं। पर एट द सेम टाइम तव्हां इहो ॾिसो त इसराइल बि त उन्हनि जे पेट्रोकेमिकल ते हमलो कयो आहे। ऐं हफ़ा ऐं जेको आहे सो तव्हांजो तल अवीव जे आउटस्कर्ट्स में जेके बि उन जूं जेके डिफेंस जूं जेकियूं ऑर्गेनाइज़ेशन जूं जेकियूं इस्टेब्लिशमेंट जूं जेके जॻहियूं हुयूं, उन्हनि ते बि उन्हनि अटैक कयो आहे। पर हे जेको आहे सो नेतनयाहू लेबनान तां हटे कोन थो, छाकाणि ही हिनखे खपे बफर ज़ोन। 15 खां 20 माइल ताईं हुनखे बफर ज़ोन खपे, छाकाणि हुनजी जोके डेप्थ आहे कान। हो चाहे थो त कॾहिं मां किथे फासी न वञा। ऐं हुन वारी ॻाल्हि आहे त मूंखे पंहिंजे अवाम लाइ जीअं जेको आहे सो शाम जो हिसो हिननि जेको कब्ज़ो कयो आहे, अहिड़े नमूने सां जेको आहे सो फ़लस्तीन जो हिसो हुननि कब्ज़ो कयो आहे, अहिड़े नमूने सां लेबनान या सॼी पटी हे चाहिनि था त हिते जेको आहे सो असांखे स्पेस खपे ऐं का बि धुर जेकी आहे सो ईअं हिकदमि इसराइल में अंदरि दाख़िल न थिए। दैट शुड बी द बफर ज़ोन, जंहिंजे करे इहो तमाशो कनि पिया था। पर इन ई जॻह ते तव्हां हींअर ॾिसो त लेबनीज़ चीफ ऑफ द आर्मी स्टाफ नाउ ही इज़ इन पाकिस्तान ऐं डिस्कशन हलनि पियूं उन में असां उन्हनि जी कहिड़ी मदद करे सघूं था ऐं हू असांजे लाइ केतिरो साज़गार माहौल पैदा करे सघनि था। ऐं ॻाल्हि इहा आहे त हे बि थोरो हमास आहे, हिज़बुल्ला आहे, हेॾां हूसी आहिनि, हेॾां ईरान आहे। हाणे हिननि चइनी खां इसराइल खे त डपु आहे, कहिड़े बि तरीक़े सां इसराइल खे उहो माफ़ करण लाइ तयारु न आहिनि। हाणे लाज़मी आहे त जेको आहे सो हूअं ई हिकिड़े क़िस्म जो जंहिंखे चइजो शर्म त नंढिड़ो लफ़्ज़ आहे, हिन खां वॾो लफ़्ज़ त नेतनयाहू लाइ इस्तेमालु नथो करे सघिजे। हो त इंसानियत जे ई ख़िलाफ़ आहे ऐं हेॾो क़तलगारी हिन कई आहे, हिनखे कंहिं क़िस्म जो को डपु कोन्हे। इवन तव्हां हींअर ख़बरुनि में ॿुधो हूंदो त जेको आहे सो ट्रंप हिनखे बिल्कुलु स्ट्रेट अवे चयो आहे
त इफ यू फाइट यू गो अलोन एंड यू फाइट योर गेम एंड योर प्लान। त हाणे हिन खां वधीक उहो छा चवे। पर असांजो जेको कमु आहे, जंहिं जॻह ते पाकिस्तान आहे, उहो जेको कमु पियो थो करे, ईरान लाइ 3 दफ़ा जेको आहे सो नक़वी साहब उते पहुतो आहे। अहिड़े नमूने सां चीफ ऑफ द आर्मी स्टाफ उते वियो आहे, फील्ड मार्शल उते वियो आहे। ऐं हाणे लॻे थो त फाइनल जेको थींदो उन में जेको आहे सो शायदि हिकिड़ो दफ़ो वरी हिननि खे ईरान वञिणो पवे ऐं अमेरिकन जेको आहे सो बिल्कुलु ईरानियुनि जे अगरि फुली हुन जा जेके आहे से नथा वञनि त एटलीस्ट उन जो। अच्छा हसन हबीब साहब, मैं आपकी तरफ आऊँगा। कुरैशी साहब के जो ना थोड़ा आवाज़ सिग्नल का इशू है इस वक्त। इसराइल, ये मैं अभी इंटरनेशनल मीडिया ही पढ़ रहा था, उसमें किसी पार्टिकल में तज्जिया यही था कि इसराइल ये चाह रहा है कि अगर मेरे मुफादात का ख्याल नहीं रखा गया इस मुआहदे में, जो अमेरिका और ईरान का मुआहदा होगा, तो फिर तो कोई गारंटी नहीं है इस खित्ते में अमन होगा, मुआहदे की कोई हैसियत नहीं होगी। ये जो बमबारी हो रही है, जो एक दूसरे पर अटैक कर रहे हैं, इसका इसराइल यही चाह रहा है कि मेरे मुफादात का ख्याल तहफ़्फ़ुज़ किया जाए। देखिए, इसराइल के मफादात का तसव्वुर अभी यूएन में अरबों ने एक जॉइंट वोट किया है। वो कहते हैं अगर इसराइल जो है वो दूसरे मुल्कों का ख्याल करे और फलस्तीन का 2 स्टेट सोल्यूशन मान ले, तो एक फलस्तीन आज़ाद खुद मुख्तार रियासत बन जाती है। तो हम सब इसराइल के उसकी गारंटी देते हैं सिक्योरिटी की, कोई इसराइल को फौज भी रखने की जरूरत नहीं। विच इज व्हाट वी ऑल से कि अगर इसराइल खुद से बदतमीजी नहीं कर। आप देखिए, लिबनान पे बावजूद सीज फायर के वो मुसलसल बमबारी कर रहा है, 3,500 से ज्यादा लोग मर चुके हैं। अब जब उनको रेजिस्टेंस मिलती है तो वो ईरान पे हमला शुरू कर देते हैं। अबे आपने तो जंग खुद मुसल्लत की ना अपने आप को। अब आप देखिए, टेक्निकली देखें तो इसराइल को कोई खतरा नहीं है किसी से। उसकी वजह यह है कि जितनी भी जंगें हुई हैं 1948 से लेकर अब तक, उसमें इसराइल वाज एबल टू डिफेंड इटसेल्फ एंड डिफीट एवरीबॉडी अराउंड हिम। तो ये सब देखते हुए भी कि सारे अरब मुल्क मिलके भी इसराइल को शिकस्त नहीं दे पाए, फिर इसराइल का ये कहना कि उनकी सिक्योरिटी खतरे में, भाई आप खुद हमला करें, आप लिबनान पे हमला करेंगे तो हिजबुल्लाह आप पे जवाब में हमला करेगी। अगर आपके यहाँ 4 रॉकेट गिर गए तो आप ये भी तो सोचें, आपने 1/10 ऑफ दी लिबनान पे कब्जा किया हुआ है, बिला वजह आप बफर जोन बना रहे हैं। कल को हमें शौक हो हम पूरा अफगानिस्तान पकड़ लें कि ये हमारा बफर जोन है। देखिए, इंटरनेशनल लॉ की जो वायलेशन हो रही है, और उसकी एक सबसे बड़ी वजह यह है कि यूएन को, जैसे मैंने शुरू में कहा, यूएन कमजोर है, अमेरिका कमजोर है, ओआईसी कमजोर है, सारी जो पॉलिटिकल बॉडीज हैं वो बेतहाशा कमजोर है। किसी की कोई वॉइस नहीं है, नेटो खामोश बैठा हुआ है, ईयू बोलती नहीं है पॉलिटिकल मामलात में। तो ये दुनिया कैसे चलेगी? इसीलिए जब तक कि अमेरिका के मुकाबले में और मुल्क सामने नहीं आएंगे, मल्टीपोलर ऑर्डर जो जब तक नहीं स्टैब्लिश होगा, तब तक ये मसाइल रहेंगे। कोई भी मुल्क ऐसा नहीं है जो इसराइल को ये कह सके कि भाई अगर आपने अब रॉकेट फेंके तो हम आप पे रॉकेट फेंकेंगे। तो जब तक इसराइल को ये खौफ नहीं होगा, इसराइल यही करता रहेगा। उन लोगों ने तो इस बिलिजरेंसी में फायदा उठाया हुआ। खुद नेतन्याहू के लफ्ज हैं कि जो ईरान पे बमबारी हुई और जो उनमें तबाही हुई, कि इसका मैं 40 साल से इंतजार कर रहा था। अब इससे ज्यादा बिलिजरेंट स्टेटमेंट मैंने तो नहीं सुना था। तो ये देखते हुए इसराइल का स्पॉइलर का कैरेक्टर है, वो जब एग्रीमेंट हो भी जाएगा तो भी ये वो बदतमीजी करेंगे। लेकिन एक बात मैं आपको बता दूं, अकेला इसराइल कभी भी ईरान से नहीं लड़ सकता या किसी और मुल्क से नहीं लड़ सकता। अगर अमेरिका ने अपना हाथ उठा लिया, और अब आप देखिए अमेरिका में एक नई फीलिंग आ रही है और एक नया डिस्कशन आ रहा है कि इसराइल की अमेरिका क्यों हिफाजत करे। इस कॉन्फ्लिक्ट में इसराइल ने अपने वेपन बचाए हैं और अमेरिकन वेपन ज्यादा खरीद करवाए हैं। रिजल्ट ये है कि अब अमेरिका के पास अपने डिफेंस के लिए जो एयर डिफेंस सिस्टम्स के रॉकेट्स और मिसाइल्स नहीं है। तो कल को अगर अमेरिका को कहीं थ्रेट आई, जैसे ईरान ने भी डिगो गार्शिया पे 2 मिसाइल फेंक के साबित कर दिया कि उनके पास 2000 किलोमीटर रेंज के भी हैं, तो अगर कोई मुल्क बना ले तो अमेरिका की हिफाजत कौन करेगा? ये देखते हुए अब हमें इस पे बहुत सीरियसली सोचना चाहिए कि हर मुल्क अपने डिफेंस के बारे में अपनी थ्रेट के हिसाब से उसको प्रमोट करे। जैसे ईरानियों ने एक कॉन्सेप्ट दिया है मोज़ाइक डिफेंस,
पूरे मुल्क के डिफेंस को उन्होंने 33 जोन्स में बांट दिया। हर जोन का कमांडर जो है वो इंडिपेंडेंट है, वो अपनी हिफाजत खुद करेगा, अपनी स्ट्रेटेजी खुद बनाएगा, अपने अटैक के मॉडल्स खुद बनाएगा। तो इससे फायदा क्या होगा कि वो जो कम्युनिकेशन से लीकेज होती थी वो खत्म हो गई है, और अब कमांडर जो है वो इंडिपेंडेंट है, वो अपनी इत्तलात अपने डिसीजन की बेसिस पे करेगा। तो उसको ट्रैक करना और उसको तबाह करना बहुत मुश्किल हो जाएगा। अब आप यू डोंट हैव टू वॉच वन, यू हैव टू वॉच 33 डिफरेंट पीपल। ठीक है, उसमें उनकी शहादतें बहुत हुई हैं, उनकी फौज को बहुत ज्यादा नुकसान हुआ है, नेवी को बहुत ज्यादा, पेट्रोकेमिकल को बड़ा इजराइल ने टारगेट किया है। तो इजराइल अपनी हरकतें जारी है, लेकिन जैसे ब्रिगेडियर साहब ने भी कहा कि जिस दिन पीस होगा और इजराइल से खबरें आनी शुरू होंगी, तब आपको पता चलेगा इजराइल का पेट्रोकेमिकल कितना कॉम्प्लेक्स जो हाइफा का था कितना तबाह हुआ है, या और उनके नुकसानात कितने, उनके साइंस के और मिसाइल के और जो एयर बेसिस कितने तबाह हुए हैं। तो ये सब चीजें देखते हुए इजराइल के लिए बहुत डिफिकल्ट है कि इजराइल जो है वो अपना डिफेंस अकेले कर सके। वो अमेरिका पे डिपेंडेंट है बुरी तरह से, और कोई सूरत नहीं है कि अमेरिका के बगैर वो लड़ सके। अच्छा कुरैशी साहब, हसन हबीब साहब जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं, हिन वक़्तु जेकी सूरत हाल इहा आहे त इसराइल इहो साबित करणु थो चाहे त जेकॾहिं मुफ़ादात जो जेको तहफ़ुज़ न कयो वियो हिन मुआदे में, त हीउ मुआदो जेको आहे उहो घणो अरसो बरक़रार न रही सघंदो, ऐं खिते में हिकु भेरो ॿीहर जेको आहे जंग शुरू थींदी। त इहे कहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहो जेको तहफ़ुज़ त सभिनी ख़बर आहे फ़लस्तीन। न अगर न न तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु मां कटियां थो त मां ॻाल्हि सम्झी वियुसि। ॾिसो न, अगरि त इहो मुआदो थी थो वञे ऐं उन खां पोइ इसराइल का हरकत करे थो या कुझु बि करे थो, त इन में त अमेरिका इहो ई त ईरान चाहे थो। कुरैशी साहब, तव्हांजो आवाज़ बिल्कुलु ई क्लियर जॾहिं असांजो बिल्कुलु ई आवाज़ तव्हांजो क्लियर न पियो अचे कुरैशी साहब। हसन हबीब साहब, मैं आपसे ये सवाल जो सवाल है रिपीट करूँगा। इस वक्त अगर इसराइल हमले जारी रखता है, जंगबंदी एक अनाउंस हुई है, अमेरिका ने जो सालिस के थ्रू जो है पाकिस्तान के थ्रू एक जंगबंदी, उसमें लेबनान भी शामिल है, लेबनान पे अटैक हुए, ईरान ने कहा कि वायलेशन हो रही है, पाकिस्तान ने कहा अमेरिका को ये वायलेशन हो रही है, लेकिन उस पे भी जो है कंट्रोल नहीं हो सका। फिर अभी ईरान पे अटैक हो रहे हैं, ईरान ने जो जवाबी जो है वो हमले किए हैं इसराइल पे, कुवैत पे, बहरीन पे। तो ये सूरत हाल आप किस तरह देख रहे हैं? एक तरफ सदर ट्रंप कह रहे हैं, बड़े जो है मुतमिन होके कह रहे हैं 3 दिन में मुआहदा हो जाएगा, लेकिन हमले जारी हैं। किस तरह मुमकिन है 3 दिन में इतनी बड़ी दावा कर रहे हैं मुआहदा हो जाएगा? मुमकिन है ये? मुआहदा तो बिल्कुल हो सकता है, लेकिन जैसे आपने भी कहा, ब्रिगेडियर साहब भी कह रहे थे कि इजराइल बिल्कुल मुतमईन नहीं है मुआहदे से। इजराइल को ये गोल्डन अपॉर्चुनिटी मिली है प्रेसिडेंट ट्रंप के सामने, क्योंकि आपको पता है एप्स्टीन फाइल मौजूद है, प्रेसिडेंट ट्रंप की रेटिंग बहुत लो है, और अगर इजराइल एक्टिवेट कर दे जूइश लॉबी को या जूइश एसोसिएशन अमेरिका की, तो प्रेसिडेंट ट्रंप के लिए बड़े मसाइल पैदा हो सकते हैं। देखिए, आप ये मत भूलें कि अमेरिका में ज्यूज का जो इन्फ्लुएंस है, मैं जायनिस्ट कहूंगा, ज्यूज भी नहीं कहूंगा, उसमें प्रेसिडेंट कैनेडी की किलिंग में उनका हाथ था, रिसेंटली क्लिंटन की बेइज्जती होने में भी उनका बड़ा हाथ था। तो वो उनकी एक बड़ी पावर है जो मीडिया के थ्रू या जो फाइनेंस के थ्रू वो अपना कंट्रोल करते हैं। तो इजराइल जो है वो स्पॉइलर बहुत बड़ा है, और वो चाहेगा कि किसी ना किसी फॉर्म में ईरान को वो मजीद कमजोर कर देगी। इस खित्ते में ईरान के अलावा कोई भी ऐसा मुल्क नहीं है जो इजराइल को थ्रेट कर सके। आप याद करें, सद्दाम हुसैन की तबाही का एक रीजन ये भी था कि वो इजराइल को धमकियां दिया करता था, और उसने ये भी कहा था कि मैं डॉलर से डीलिंक करा दूंगा ऑयल डील्स को। तो अमरीका भी इजराइल के साथ हो गया और इराक को उन्होंने तबाह कर दिया। अब जाके इराक दोबारा से वापस आया है इंटरनेशनल सिस्टम में। तो लेकिन अब जो ये तबाही हो रही है कि ईरान पे हमले हो रहे हैं, ईरान जवाबी हमले में
इसराइल को बहुत कंट्रोल, देखिए ईरान का रिस्पांस बहुत टेक्निकल था, ईरान ने इस दफा बहुत कंट्रोल्ड जवाब दिया है, वो जवाब नहीं दिया जो उसको देना चाहिए था, इसलिए कि आई थिंक दे वांट के चलो पीस डील हो जाए, इस मसले से हम निकलें। इसराइल ऑन दी अदर हैंड इस वक्त बिल्कुल चाहता है कि किसी तरह मामला बढ़े, लेकिन ये एक और जो बड़ा मसला आ रहा है वो ये है कि ईरान के हमलों की वजह से मिड गल्फ में बहरीन, अबू धाबी और कुवैत एक तरफ हो गए हैं और वो विक्टिम बने हुए हैं, और दूसरी तरफ जो है बाकी अरब मुल्क हैं। तो ये भी एक बड़ा हो गया कि गल्फ कंट्री में रिफ्ट आ गया है, यूएई ऑलरेडी और ओपेक से अलग हो गया है, उसका क्या लॉन्ग टर्म इम्पैक्ट पड़ेगा पता नहीं, प्राइस पे क्या होगा, सप्लाई पे क्या होगा, हमें कुछ नहीं पता। और दूसरी तरफ हुर्मुज बंद होने की वजह से दुनिया में हर चीज की कमी हो गई है, खासतौर पे वो चीजें जो पेट्रोलियम से रिलेटेड हो, गैस से रिलेटेड हो, चाहे वो फर्टिलाइजर हो, चाहे वो प्लास्टिक्स हो, चाहे वो फ्यूम हो, हर चीज की कमी हो गई। और हर जो चीज़ की कमी हो गई। प्राइसेस हसन बढ़ी साहब, हैं। मैं कुरैशी साहब आ गए, कुरैशी साहब को हमने टाइम नहीं दिया है, टेक्निकल कोई वजूहत के जी बुनियाद जी। पर आवाज़ सही नहीं है। कुरैशी साहब, मां तव्हां ॾे ईंदुमि त हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे, हिकु हीअ जेकी सूरत हाल आहे, लबनान ते बि अटैक जारी आहिनि, इसराइल जेको आहे उहो ईरान ते बि अटैक करे पियो, ऐं सदर ट्रंप मुतमिन आहे त 3 ॾींहंनि जे अंदरि मुआदो थी सघे थो। हसन हबीब साहब खां मां इहो ई सुवालु कयो त इहो कीअं मुमकिन आहे? हिकिड़े तरफ़ माना जंगबंदी ख़िलाफ़ वर्ज़ी थी थिए ऐं बमबारी जारी आहे, अॼु बि 9 जेके आहिनि लेबनानीज़ जेको आहे उहो शहरी बेगुनाह जेके शहरी आहिनि उहे शहीद थिया आहिनि, 3500 जेके आहिनि लेबनानीज़ हिन वक़्त ताईं शहीद थिया आहिनि इसराइली बमबारी में। कीअं मुमकिन आहे सदर ट्रंप एॾो मुतमिन हा, अंदाज़? इहो आहे, इहो नामुमकिन आहे। हिकिड़ो दफ़ो तव्हां एग्रीमेंट थियणु ॾियो न। ॾिसो न, मां त उन ई जेको मुंहिंजी एनालिसिस आहे, हिकिड़ो दफ़ो एग्रीमेंट थी वञे, उन खां पोइ ही विल बी, इसराइल जेको स्पॉइलर वारो कमु पियो थो करे, ही विल बी आइसोलेटेड। जॾहिं आइसोलेट थी वियो त बसि पोइ ॻाल्हि ख़तम थी वई। उन खां पोइ जेको कंदो त पोइ ईरान खे बि के रोकियो त कोन्हे, हुनखे जवाबी हमले करण जो त हक़ आहे, त उहो जवाबी हमिलो कंदो। अगरि लेबनान ते कंदो तॾहिं कंदो, अगरि हेॾां यमन ऐं होॾां फ़लस्तीन ते वरी वेंदो त वरी हमिलो थींदो। सो इहो त रिटेलिएशन त थींदी। बाक़ी रहियो सुवाल त अमेरिकन जे प्रेसिडेंट जी हींअर सिचुएशन जेकी आहे सो बिल्कुलु कमज़ोर आहे। ॾिठो वञे अमेरिका त मज़बूत आहे, पर प्रेसिडेंट जी पोजीशन बिकॉज ऑफ द नवंबर इलेक्शन एंड इंटरनल कांग्रेस ऐं पंहिंजी रिपब्लिकन ऐं डेमोक्रेटिक जा जेके मसइला आहिनि ऐं जेको उन ते अवाम जो प्रेशर आहे उहो तमामु घणो आहे। इन करे हो कहिड़े बि तरीक़े सां, चाहे हुनखे छा बि हुजे, ही हुनखे सेफ पैसेज खपे। उन लाइ हो जेको आहे सो जेको इहे तमामु जेको आहे सो करे पियो थो, ऐं इन करे डेट्स ॾिए पियो थो सो दैट दुनिया ॿुधे त असां करण वारा आहियूं, ऐं हिकिड़े दफ़े हुनखे इन किसे खे विसारे केरु न सघे। सो इहा आहे ॻाल्हि। बाक़ी ईरान जे तालुक आहे त ईरान त विल बी द बेनिफिशरी। मां त हुनखे बेनिफिशरी सम्झंदुसि त भई 40 सालनि खां वठी तो ते सैंक्शन लॻल आहे, तुंहिंजा अकाउंट फ्रीज़ हुया, अवाम खे कुझु न मिलियो, कम अज़ कम कुझु त मिलंदो। सैंक्शन न त हटंदी त तव्हांजा फ्रीज़ एसेट तव्हांखे वापसि अची वेंदा। तव्हां ते कम अज़ कम इहो केरु कोन थो विझे त तव्हांजे जेके मिसाइल प्रोग्राम तव्हांजो बंदि थिए। मिसाइल प्रोग्राम तव्हां पंहिंजो कंटिन्यू करे सघो था, पर तव्हां न्यूक्लियर जे कंहिं बि क़िस्म जो बम शम नथा ठाहे सघो। तो इहो आहे सिलसिलो। बाक़ी इसराइल चूंकि स्पॉइलर आहे ऐं जेको हिन हरकतूं करे थो, इहे हिनखे ख़ुदि जेको आहे ॾिसणो पवंदो। हाणे इराक सां हो त इराक सां जेको आहे सो अमेरिका अची हुनजो सत्यानाश करे छॾियो। सीरिया आहे, ॾिसो त सीरिया जो गोलान हाइट सॼी खणी विया आहिनि, सीरिया जो बेड़ो गर्क करे छॾियो। लिबिया जे कर्नल कज़ाफ़ी सां छा कयूं, हाणे लिबिया सां छा कयूं, अहिड़े नमूने सां इजिप्ट सां सदाम जेको सादात हुयो उन सां। सो ही 5-6 मुल्कनि सां हिननि जेको आहे सो सिर्फ़ु इसराइल जे करे इहो कुझु कयो आहे। तंहिंजे करे हींअर अमेरिकन बि सम्झी विया आहिनि त इसराइल इज़ नॉट एट फर्स्ट इज़ अमेरिकन इंटरेस्ट। कुरैशी साहब, हसन हबीब साहब, कुरैशी साहब की आपने बातचीत सुनी। इस वक्त सदर ट्रंप ने जो बयान दिया है, ये भी कहा है कि ईरान पे जो हमने बमबारी की, अगर बमबारी हम कंटिन्यू रखते उस पे ऊपर तो इतना नुकसान नहीं होता जितना जो नेवल ब्लॉकेज हमने की हुई है ईरान की, उससे ज़्यादा नुकसान भी हुआ है उसका, और ईरान इस वक्त परेशान भी है। ये हकीकत है?
नहीं नहीं, ईरान ने ब्लॉकेड से कुछ पैसा भी कमाया है, लेकिन जो प्रेस्टीज नहीं, और अथॉरिटी यूएस हसन हबीब साहब, यूएस के प्रेसिडेंट कह रहे हैं कि जो हमने नेवल ब्लॉकेज की है ईरान की, बमबारी से ज्यादा उससे नुकसान हुआ है ईरान का। देखिए, किसी हद तक रेवेन्यू में नुकसान हुआ होगा, लेकिन जो ईरान ने अपने आप को स्टेब्लिश किया है द पावर इन गल्फ एंड मिडिल ईस्ट, उसका कोई रिप्लेसमेंट नहीं है। अब आप इस रीजन में ईरान की मर्जी के खिलाफ कोई काम नहीं कर सकते, और ईरान के पीछे रशिया और चाइना खड़े हैं। वो दोबारा से मिडिल ईस्ट में एक रोल प्ले करेंगे, अमेरिका को वो रोल बैक कराएंगे। तो अमेरिका का, ईरान का वक्ती तौर पे तो हो सकता है नुकसान हुआ हो, लेकिन ईरान ने बीच बीच में काफी हद तक वो सेल करके, हायर प्राइस पे ऑयल सेल करके अपना नुकसान बड़ी हद तक पूरा किया है। और जैसे ही एग्रीमेंट होगा और सैंक्शंस उठेंगे, और जब उनका डिफ्रीज होगा जो फ्रोजन एसेट्स हैं, तो ईरान का नुकसान पूरा हो जाएगा। देखिए, ये ना भूलें कि ऑयल जो है वो 40-50% ज्यादा पे बिक रहा है। तो अगर बजाय 2 टैंकर के एक भी निकल रहा है तो उनका नुकसान नहीं है। ये देखते हुए जैसे ही रिलीफ आता है, ईरान अपने टैंकर्स भेज रहा है, और ईरान अपने किसी न किसी तरह अपना नुकसान पूरा कर लेगा। ये ठीक है, उनको नुकसान हुआ है, लेकिन अभी तो एक बहुत बड़ा सवाल है जो अभी नजर नहीं आ रहा। वो जब ईरान अपने नुकसान का वो मांगेगा अमाउंट, वॉर रेप्रेशन जो इंटरनेशनल लॉ में अलाउड है, तब इजराइल और अमेरिका क्या करेंगे? अगर नहीं देंगे तो इनके लिए गलत है, दे सकते नहीं है। ना अमेरिका के पास इतना फालतू पैसा है, ना इजराइल देगा कभी। तो ये देखते हुए इस वॉर में ईरान का बहुत नुकसान हुआ है, इसमें कोई कलाम नहीं है। लोग भी मरे हैं, 12-15 हजार बिल्डिंग्स टारगेट हुई हैं, उसमें सिविल भी हैं, उसमें मिलिट्री भी हैं, उसमें दूसरे भी हैं। लेकिन ईरान ने ये साबित कर दिया है कि उसकी पेन सस्टेन करने की कैपेसिटी है। आप कितने भी लोग मार चुके हैं, उसकी कितनी मिलिट्री लीडरशिप मरी है, हिसाब ही नहीं है, लेकिन दे आर स्टिल स्टैंडिंग। और अमेरिका को चीजों की कमी हो रही है। आप यकीन माने, आप सोशल मीडिया पे जाएं, जो भी अमेरिकी सिपाही निकल रहा है ड्यूटी के लिए मिडिल ईस्ट पे, वो दुआएं मंगवा रहा है। आप जाके देख लें इंस्टा वगैरह पे, वो बार बार कह रहे हैं कि हम जा रहे हैं, हमारे लिए दुआ करें, हमारी सलामती के लिए। इससे पहले मैंने कभी नहीं देखा था। तो ये देखते हुए ये बड़ा पता चल रहा है कि ईरान ने अपने आप को एज ए मिडिल पावर स्टैब्लिश कर लिया है, और आइंदा ईरान से वो करने के लिए। और देखिए, ये याद रखें, इजराइल जरूर हमला करेगा बाद में, इसमें मुझे कोई ख्याल। ये पीस बार बार तोड़ा जाएगा, लेकिन अकेला अगर इजराइल हुआ तो इजराइल के लिए बहुत मुश्किल हो जाएगा। इजराइल के पास जो सामान मौजूद है, अगर अमेरिका ने इमरजेंसी बेसिस पे उसको सप्लाई नहीं किया, तो पिछले साल की जंग में भी उसको शॉर्टेज हो गई थी बहुत ज्यादा, और अब भी है शॉर्टेज। अगर अमेरिका उसको क्रिटिकल मटेरियल और मिसाइल और बाकी टेक्नोलॉजी नहीं देगा, तो इजराइल कभी भी नहीं लड़ सकता। और ये मैं बता दूं कि इजराइल एक छोटा मुल्क है, और इजराइल को तकलीफ देना बहुत आसान है। हसन हबीब साहब, आपकी बड़ी मेहरबानी, आपने हमें कीमती टाइम दिया। ब्रिगेडियर गुलाम मुर्तज़ा कुरैशी साहब, मां तव्हां ॾे ईंदुमि। हिन वक़्तु हसन हबीब साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हींअर हिकिड़ी ईरान जी माना इहा कामयाबी आहे त हिन गल्फ स्टेट में जेके मेजर पावर हुयो, ताक़त रखंदड़ सऊदी अरब, ऐं उनखां पोइ जेको माइशी तौर ते क़तर, उन्हनि जेके 2-4 मुल्क जेके आहिनि उनखे न्यूट्रलाइज़ कयो आहे। हिन वक़्तु जेकॾहिं ॾिठो वञे त UAE, कुवैत ऐं बहरेन हिन वक़्तु अञा ताईं बीठल आहिनि, जितां अमेरिकन जेके अॾा आहिनि उहो अमेरिकन इस्तेमालु कनि पिया, हमला उतां पिया थियनि। त इहा ईरान जी वॾी जेकी कामयाबी न आहे त जेके मेजर माना स्टेक होल्डर्स आहिनि उनखे न्यूट्रल कयो आहे। इन में को शक कोन्हे को, बिल्कुलु न्यूट्रल त कयो आहे, पर सऊदी अरब लाइ या कुवैत हिन लाइ, तव्हांजे क़तर लाइ, त पाकिस्तान जी जेकी आहे सो डिप्लोमेसी उन काफ़ी हद ताईं उन्हनि खे जेको आहे सो पैसिफाई कयो आहे। जेसि ताईं हिननि ॿिनि वॾनि मुल्कनि जो तालुक़ु आहे। रहियो तव्हांजो UAE ऐं कुवैत ऐं बहरेन आहे, उहे दरअसल उन्हनि जी मजबूरी बि आहे। छाकाणि उन्हनि खे ॾिसो न, हींअर सिचुएशन इहा न आहे, हिननि खे इहा ख़बर आहे त हींअर अमेरिकन जेको आहे सो पाण वटि रखणु, पाण वटि संभालणु, उन्हनि जे लाइ ख़ुदि प्रॉब्लम आहे। इहे आस्ते आस्ते इहे बि डिसइंटीग्रेट थींदा इन तरीक़े सां, जीअं सऊदी अरब ऐं क़तर थिया आहिनि।
ऐं हो पंहिंजी जेकी आहे सो गल्फ खे स्ट्रांग करण लाइ पंहिंजे पड़ोसियुनि सां सुठनि टर्म रखण लाइ हो तयारु आहिनि। अहिड़े नमूने सां बि तयारु थी वेंदा। रही ॻाल्हि इसराइल जी त इन जीअं हसन साहब चयो त जो जेको आहे सो हिकिड़ो दफ़ो मुआइदो थी वियो, हुन खां पोइ इन में को शक कोन्हे त हो गड़बड़ कोन न कंदो, हो कंहिं न कंहिं तरीक़े सां को न को इशू बनाए झगड़ो कंदो ज़रूरु, ऐं रॉकेट हणंदो, मिसाइल हणंदो, जहाज बमबारी कंदो, पर इहो अकेले करणो पवंदो, छाकाणि हेॾां इंटरनेशनल कम्युनिटी ॾिसंदी, एग्रीमेंट पूरी दुनिया में हलंदी, हिकु हिकु क्लास खे ॾिठो वेंदो, त उन खां पोइ जंहिंमें सैंक्शन बि ख़तमु, जंहिंमें फ्रीज एसेट्स बि जेके आहे सो उहे बि ख़तमु, उहे बि उन्हनि खे मिली वेंदा। अहिड़े नमूने सां हुनजो ट्रेड, हुनजी जेकी कंपनियूं ब्लैक लिस्ट थियल आहिनि उहे जेको आहे सो वाइट लिस्ट में हली वेंदियूं, ऐं अहिड़े नमूने सां उनखां तेल जी ख़रीदारी जेकी थींदी सो सिर्फ़ु चाइना ऐं इंडिया या मलेशिया न बल्कि ॿियनि इलाइक़नि में बि थींदी। अहिड़े नमूने सां पाकिस्तान बि हुनजो बेनिफिशरी थी सघे थो, गैस जो स्पेशली। सो इहो सैंक्शन जॾहिं ख़तमु थी त इहो असांजो बि फ़ाइदो आहे, इन में को शक कोन्हे को। तंहिंजे करे ईरान जी पोज़ीशन विन विन पोज़ीशन आहे, ऐं हो तमामु सुहिणे नमूने सां पंहिंजी डिप्लोमेसी कई आहे। हिन टाइम ज़रूरु वरितो आहे, पर कंहिं शइ ते झुकियो न आहे, ऐं पंहिंजो जेको आहे सो कैरेक्टर जेको आहे हुन मेंटेन कयो आहे। सही था चओ कुरैशी साहब, हिन वक़्तु ज़ाहिरी आहे पूरी दुनिया खे त फ़ाइदो थींदो ई थींदो, ईरान खे बि पिणु जेको आहे हिन वक़्तु ईरान जी त हर लिहाज़ खां माना कामयाबी आहे, उन रिजीम जेकी आहे उहा हुन वक़्तु हिते ईरान में तमामु मज़बूत थी आहे हिन जंग खां पोइ। इन खां अलावा किथे बि हुनजो असरु रसूख़ जेको पहिरियां हुयो उन खां वधीक स्ट्रांग थींदो। हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे, आलमी जेकी मैशियत आहे, कुरैशी साहब आख़िरी सुवाल आहे मुंहिंजो तव्हां खां, सख़्तु जेको आहे उहो सर्वाइव करे पई, तेल जूं क़ीमतूं महांगियूं आहिनि, मेडिसन्स मार्केट जेको आहे आलमी मार्केट आहे, इंसानु जेको आहे हिन वक़्तु वॾो परेशान आहे पूरी हिन सूरत हाल में जो क्राइसिस आहे। तेल महांगो आहे, खाद खुराक जी जेको आहे शॉर्टेज आहे सॼी माना जेकॾहिं हिन में मिडल ईस्ट समेत ॾखिण एशिया में पूरी दुनिया में। बिल्कुलु हिन में को शक कोन्हे, शॉर्टेज ज़रूरु आहे, स्पेशली चूंकि पेट्रोकेमिकल ऐं ऑयल ऐं फ्यूल इन जे न हुअण जे करे तव्हांजो ॾिसो न फर्टिलाइज़र जो इशू थी सघे थो, फर्टिलाइज़र घटि थी सघे थो। अहिड़े नमूने सां जीअं हसन साहब ॿुधायो त तव्हांखे त प्लास्टिक मटीरियल बि घटि थी सघे थो। अहिड़े नमूने सां घर जूं जेकियूं शयूं आहिनि उन में बि कमी थी सघे थी, जेकी यूटिलिटी हले थी, पर इन जो मतिलबु इहो न आहे त इट इज़ फॉर लॉन्ग लॉस, इहा हलंदो रहंदो, न न न अची वेंदा। तव्हांजी एग्रीमेंट थी वई, सिचुएशन बहितर थी वेंदी, ऐं तव्हां पाण ॾिसिजो त इनशाला पाकिस्तान विल आल्सो बी बेनिफिशरी, ऐं क्रेडिट ऑल गोज़ टू गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, स्पेशली असांजो फील्ड मार्शल। अच्छा कुरैशी साहब, हिकु सवाल आख़िरी वरी मां तव्हांखे सप्लीमेंट्री सवाल थो कयां। हिन वक़्तु ओबामा गवर्नमेंट ईरान सां एग्रीमेंट कयो, उन खां पोइ सदर ट्रम्प अची ख़तमु करे छॾियो हीअ एग्रीमेंट। छा फ्यूचर में को इहा गारंटी आहे त नेक्स्ट जेकी गवर्नमेंट ईंदी, नेक्स्ट जेको प्रेसिडेंट US जो उहो इहो मुआदो जेको आहे बरक़रार रखंदो? न, इहो बरक़रार रहण जो आहे कोन, छाकाणि हिन में डिपेंड थो करे त ईरान केतिरो क्लोज थो वञे न्यू गवर्नमेंट सां। अगरि नवंबर में ई नथो खटे ऐं ॿी गवर्नमेंट अपोज़िशन जी अची थी वञे त पोइ हुनजी हुन सां पॉलिसी ऐं डिप्लोमेसी डिफरेंट हूंदी। हे त चूंकि हिन जो त उड़तो तीर आहे न इहो तुंहिंजो ट्रम्प, तंहिंजे करे उड़तो तीर आहे, हो प्रॉपर पॉलिटिशियन आहिनि, ही इज़ अ बिज़नेसमैन, लाज़मी आहे, फ़र्क़ु त आहे। सो जॾहिं नई गवर्नमेंट आई ऐं सुठा टर्म्स हलाया त अलाह जी महिरबानी सां सुठो कमु थी वेंदो इंशाअल्लाह। गुलाम मुर्तज़ा कुरैशी साहब, ब्रिगेडियर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे क़ीमती टाइम ॾिनो। हसन हबीब साहब तज़िया निगार असां सां गॾु हुयो, हुनजी महिरबानी, असांखे तव्हां क़ीमती टाइम ॾिनो। वार रूम स्पेशल ट्रांसमिशन में पंहिंजे मेज़बान वहीद राजपर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।